बर्तानिया में कंजर्वेटिव पार्टी जो 14 वरियन जो दौर खत्म। आम चूंडन में लेबर पार्टी 338 सीटूं खणी कामयाब। बर्तानवी वजीर आजम ऋषि सुनक शिकस्त कबूल करे वरती। लेबर पार्टी के सरबराह उम्मीदवार सर कियर स्टारमर चयो आहे त तब्दीली लाइ हू बर्तानवी अवाम जो थोराइतो आहे। हू इक़्तिदार में अची अवामी बर्तानवी हुकूमत जी ख़िदमत कंदा। ईरान में सदाती चूंडन जो बियो मरहलो अॼु शुरू थींदो। मसूद पज़ेश्कियान में सई जलील में मुक़ाबलो थींदो। ईरानी सुप्रीम लीडर अयातुल्ला ख़ामनाई पारां अवाम खे वध खां वोटिंग में हिसो वठण जी अपील। पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन जी हड़ताल। कराची में अक्सर पेट्रोल पंप बंद। कुछ हंधनि ते पंप खुलियल। पेट्रोलियम डिवीज़न ऐं ओगरा जो चवणु आहे त अॼु सॼे मुल्क में पेट्रोल पंप मामूल मूजिब खुलियल रहंदा। ऑयल मार्केटिंग कंपनियुनि खे पंप खोले रखण ऐं सप्लाई जारी रखण जी हिदायत। 100 मिलियन पाउंड स्कैंडल रेफरेंसी ॿुधणी जड़ियाला जेल में थींदी। रेफरेंसी ॿुधणी एहतसाब अदालत जो जज मोहम्मद अली वाड़ाइज कंदो। पीटीआई पार्टी बुशरा बीबी खे अदालत में पेश कयो वेंदो। रेफरेंस में नेब जे 30 शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थी चुका। किंगरी के कच्छ वाले इलाके में पुरानी तकरार तां छेड़ो फायरिंग में पीउ मासूम थी क़त्ल। औरत जख्मी। गोठ केसर खान खरूस में खरोस बिरादरी के बिन धुरन में झेड़ो थी पियो। गोली लगण सबब बिलावल खरोस ऐं संदसि 3 वरियन जी न्याणी फरजाना मारिजी विया। मक़तूल जी घरवारी सूरत ख़ातून जख्मी थी पई। धुरन में छिकताण तेज। कमाल देरे भरसां कार इल्जाम हेठि मामे हथां नौजवान भाइटी क़त्ल। पुलिस मूजिब गोठ निज़ाम सूमरो में जवाबदार पठान भाइटी गोली हणी सुणी कचे के क़त्ल करे फरार थी वियो। कड़ियो ख़बर बरसानो जवान फाउकाई आपघात करे छॾियो। आकाश मेघवाड़ घर ॿाहिरां वड़ में फाउकाई ज़िंदगी जो अंतांदो।